अस्सलाम वालेकुम संगत में जवाद अहमद ऐं तुसां ॾिसो पियो मेरा यूट्यूब चैनल जेडी सिंधी संगत इहे मां जमील वेंदे पियूं शाही बाज़ार टावर मार्केट ऐं चांदनी ईद जे लाइ शॉपिंग करणु हिवले आहियूं इथां बैंक ते ATM बाजी करणु गिंदऊं पैसे ATM बाजी पैसे ॾेसी त शॉपिंग करेसूं न हुन ATM बाजी असांखे पैसे ॾे छॾियनि हुन वेंदऊं सीधा टावर मार्केट इथों कपिड़े चातन से टावर मार्केट अचूं वाला गाॾी दा थी पिया क्लच ख़राब हिन मिस्त्री कण क्लच नवा हणाएसे गाड़ी च हुण आहियूं इथां जूतियां वाली दुकान ते इथों वेंदे पियूं तक़रीबन टाए जोड़े हुण 8-10 डिज़ाइन ॾिठनि से उन्हीं चूं मां फाइनल ये डिज़ाइन कीती है निरोज़ी ऐं ॿिया डिज़ाइननि उहे बि टोटल टाए जोड़े गिदनि से हुन घिन हुण वेंदे पियूं चांदनी उतो ई असांखे गिनणी आहिनि चांदनी चूं स्मार्ट वॉच ये अनबॉक्सिंग करेंदा पे स्मार्ट वॉच दी गोल्डन कलर च मेरे को गोल्डन कलर सुठा लगता इंदे करे हुण 7 पटियां वाली या वॉच चेक कर वॉच गिदसे हुण असां वेंदे पे अपने घर ऐं तुसां अपने शहर दा नाला कमेंट ज़रूर लिखे तो तुसां कहिड़े शहर जो मेरा व्लॉग पे देख दियो मेहरबानी।